तमाम तारीफ़ूं अल्लाह तबारक व तआला लाइ। सलाम साथियो, अॼु साईं जीएम सैयद जी सालगिरह जो ॾियारो आहे। अॼु फेसबुक ते कंहिं दोस्त जी तहरीर मुंहिंजी नज़रनि खां गुज़री। हुन साईं जीएम सैयद सां पंहिंजे मुलाक़ात जो सारो हाल अहवाल लिखियो। उन में कुझु अल्फाज़ उन लिखिया, सच त उन्हनि खे पढ़ी करे अॼु बि उहे लफ़्ज़ असांजे ज़मीर खे झंझोड़नि था पिया। हुन लिखियो, साईं जीएम सैयद खां जॾहिं मां सिंधियुनि जे हवाले सां सवाल कयुमि त साईं फरमायो त सिंधियुनि त अञा पंहिंजे दोस्त ऐं दुश्मन खे बि नाहे सुञातो, ॾाढो पछताईंदा। साईं जे इन लफ़्ज़नि खे पढ़ी करे ईअं लॻो त ॼण साईं अॼु जो जेके इन हालतूं बयानु कयूं आहिनि, पर वॾे अरसे खां सिंधी क़ौम जी जेका आहे दोस्त ऐं दुश्मन जेका फ़र्क़ु वारी क़ुवत आहे, या शायदि इहा ई रही आहे जो साईं उन टाइम बि इहे ॻाल्हियूं कयूं। अॼु बि असांखे ईअं महसूसु थिए थो पियो त साईं ॼण त इहे ॻाल्हियूं अॼु लाइ कयूं आहिनि। अॼु साईं जीएम सैयद जी सालगिरह जो ॾियारो आहे। साईं जी सालगिरह जे ॾियारे ते जेको आहे साईं जे फ़िक्र खे, साईं जी शख़्सियत खे करोड़ सलाम।